साईं मुड़ुस वो जेको मौत अचे मोहम्मद सादिक साहब मुंहिंजे पोट जो एक्सीडेंट थियो ॿेड़ीअ मथां पियो मुंहिंजो यार ख़बर हलाए टे दफ़ा फ़ोन कयो मुंहिंजो पुटु 60 ऐं ग़रीब माण्हू 60,000 रुपया जो ॿार जी मुंहिंजे हिन माण्हू हलाई कोन रिपोर्ट यार आउं नंढड़ो को आहियां ग़रीब आहियां त अलाह जो बंदो आहियां न हाणे केचन वारे केचन को असांखे अॻियां छॾाईंदी छा अलाह साईं PTV खे हयाती ॾे चई बच्चा ॼणिया आहे न अॼु ताईं तव्हांखे PTV जा ड्रामा कोन विसरंदा आहे न साईं छोटी जो दुनिया कंहिंखे विसरे थी दीवारे कंहिंखे विसरे थी पर तव्हांखे सालगिरह शुक्र अलहमदिल्ला हिते त मोहन जी बि सालगिरह कंदा आहियूं हिते मरी वेंदा आहिनि उन जूं सालगिरहूं कंदा आहियूं हा ऐं लतीफ़ छोरे मूंखे फ़ोन कयो त भाई 2 बजे पहुच वरी फ़ोन 3 बजे मूं चयो रेडियो ते रेडियो तां चेक वठी ॿाहिरि निकितल पाड़े जो रक्शा रुगो नई को इंजन ॿधायो रक्शे जी नई ॼणायो इंजन अॻियां तो मूंखे जी वेह ऐं रक्शो एक्सीलेटर साॼे हथ में रक्शो बंदि न थिए हिकिड़ी गर्मी जो रक्शो स्टार्ट मुंहिंजा लाह निकिरी आहे मुंहिंजी सॼी फाउंडेशन सड़ी पियो मुंहिंजी एमरजेंसी जेका जॻह आहे सड़े पई बसि हीअ कर हिकिड़ो बादरी आहे साईं इहा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो छा आहे हीअ रोड केॾां थो वञे मुंहिंजो 24 सालनि खां हिते थो ॾिसां कई हे भाई ॻाल्हि ॿुध मूंखे सिविल अस्पताल वञिणो कीअं वञा भाड़ो भाड़ो न आहे मुंहिंजो रोड ते बीह टकर लॻंदी फ्री फंड एसी एम्बुलेंस खड़ी हुई अथई तूं एॾो गरम छो थो ॻाल्हाईं जेको मूंखे इंजन ते वेंदो त थधो ॻाल्हाईंदो हालत लॻी पई आहे अलाह खे सदा ख़ुशि रखे ऐं ग़ुलाम रसूल गर्ग साहिबु हिन जो आउं शुक्रगुज़ार आहियां उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ बसर हिन सेठ गुली नंढड़ो होटल ते कमाए असांजे माइट सफ़र हुनजी होटल हूंदी 4 आना रोज़ मूंखे मिलंदो हिते पहिरियों प्रोग्राम मूंखे थियो तव्हांजो भाउ नूरदीन साहब अलाह हुनखे वरी हयाती ॾे हू ॻोल्हींदो आयो कादर बच में मुंहिंजो पीउ ढगे गाॾी वाईंदो तव्हांजो वाले साहिब जो दुकानु हूंदो हुन सामान कढायो हुनखे चाचा कादर बच मिठो न मिलणो आहे यार असां प्रोग्राम चाचा ये भाई मुझे पुट ही चाचा तुझे पुट अचे चाचा तुझी अज़मत के सलाम है ही तुझो हेॾो पुटु फनकार है इज़त अलाह मूंखे ॾिनी अलाह साईं अलॻि मुंहिंजो छोकिरो मोटरसाइकिल हलाईंदो जेको मूंखे यार वेठो त तुंहिंजो पुटु मोटरसाइकिल पंध थो हली मूं चयो त हू मुंहिंजो पुटु ऐं ग़रीब जो पुटु आहिनि हाणे जे मूं वटि का गाॾी हुजे त तव्हां सां मिली थोरी सघनि अल्लाह खे सदा ख़ुशि रखे अल्लाह साईं केचन वारनि खे सदा ख़ुशि रखे केचन जॾहिं शुरू थी सभिनि खां पहिरीं अली काज़ी खे अलाह हयाती ॾे सभिनि खां पहिरीं कंहिंखे घुराई मूंखे सभिनि खां पहिरीं कंहिंसां कोन कंहिंखे कोन मूंखे जोड़ीअ में कहिड़ो मुंहिंजो साईं हुसैन कादरी साहिबु ऐं वठी आया हाणे हिते असां वटि तव्हां बि केचन ते आहियो न हुते रेसल हूंदी आहे मांजो वटि साहिब को रेसल न कयो पर्चे मथां मुंहिंजो साईं बजट पेश करिणो हो छा हिकिड़ो पर्चो मुंहिंजो बाबा मूंखां ज़ोर आउं पढ़ियल कोन आहियां मूं हुसैन कादरी खे अलाह साईं मरी वियो अलाह जन्नत में कॾहिं मुंहिंजो नालो न वरितई हीअ माण्हू मूंखे केचन रखी वियो त असीं फनकार माण्हू मोहबत जा सफ़ी रहियूं अलाह साईं ॾिसो इमादा जहिड़ी पाणी वारी वाग आहिनि अने मथो ॾिसो लतीफ़ जो जहिड़ी साइकिल जी सीट अलाह खे लतीफ़ खे ख़ुशि रखे तव्हांखे हिन सालगिरह जी 2 मिंट थी विया हिते जेको जो बिस्मिल्लाह रहमान मानी खाइण आया आहियो अलाह तव्हां केचन खे अलाह ख़ुशि रखे कशिश खे ख़ुशि रखे खादम वतन खे ख़ुशि रखे जेके तव्हांजो नाज़ साहिबु अलाह साईं ख़ुशि रहे मोहबत नाज़ साहिब जी प्रोग्राम दुबई कया रहंदासीं ईमान त पाण हेॾा वेठो बाबा वञी पैसा वठो न त असांजा दोस्त अहिड़ा आहिनि हुते 10,000 चेक करे सेल करियो असांखे 4,000 मिलंदा बाबा छा जा इहे असां सां गॾु आहिनि हिन कयो कुझु कोन्हे हुनखे सोरियो त नाज़ साहिब तो सचो माण्हू खरो माण्हू ईमान सां अलाह हुनखे सदा ख़ुशि रखे ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह तव्हांखे रोज़ी अलाह साईं केचन खे ख़ुशि रखे रोज़ कावज पढ़ंदो आहे कावज पढ़ंदो आहे कावज में मेरे असां ग़रीब जो ख़बर हुसैन काशकली मंगल प्रीतम अमानुल्ला बरोड़ ही चाहो त तहलका अस्पताल खां मानी ही खाराईंदा आहिनि छा इन जूं ख़बरूं क़ौमी
कर ईमान सां बंगी जी हड़ताल कहीं ही गटर पिया सफ़ा कनि ठीक कम वारा माण्हू हींअर माना असांजे नालो ई कोन्हे महिरबानी अलाह